शहरनि में उरड़ी वबा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। सिंध जे ॿियनि शहरनि जियां सुल्तानकोट में बि उरड़ी तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। हिक ई कुटुंब जा 3 ॿारड़ा उरड़ी वबा में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठ ग़ुलाम कादिर पलाल में 2 वरियनि जी फौजिया, 4 वरियनि जो अली हैदर ऐं 4 वरियनि जो नसरुल्ला उरड़ी में मुब्तला थी विया आहिनि। बुनियादी सेहत मर्कज़ में उरड़ी खां बचाव वारी वैक्सीन अणल बि आहे। ॻोठाणनि पारां सेहत खाते जूं टीमूं मोकिलण जो मुतालबो कयो आहे। केतिरा ई ॿारड़ा उरड़ी वबा में मुब्तला थी रहिया आहिनि, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। सुल्तानकोट में हिक कुटुंब जा 3 ॿारड़ा उरड़ी वबा में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठ ग़ुलाम कादिर पलाल में 2 वरियनि जी फौजिया, 4 वरियनि जो अली हैदर ऐं 4 वरियनि जो नसरुल्ला उरड़ी वबा में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त बुनियादी सेहत मर्कज़ में उरड़ी खां बचाव वारी वैक्सीन बि अणल बि आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। नाज़िर सां राब्तो कटिजी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया सुल्तानकोट मां, जिते उरड़ी वबा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। हिक ई कुटुंब जा 3 ॿारड़ा उरड़ी वबा में मुब्तला थी विया आहिनि, जॾहिं त वैक्सीन बि अणल बि आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। ॻोठाणनि पारां सेहत खाते जूं टीमूं मोकिलण जो मुतालबो कयो आहे। राब्तो बहाल थी वियो आहे। लाइन ते मौजूदु आहे इसरार चांडियो। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी शहरबानो सुल्तानकोट ऐं भरपासे जे शहरनि हमान शरीफ़ ऐं जागण जानवा वारे इलाइक़नि में जेके उरड़ी जी वबा आहे वो हिकु भेरो ॿीहर कर खणण लॻी आहे, जंहिंमें ॻोठ कादिर पलाल में हिक ई घर में भाउ भेण फौजिया अली ऐं हैदर अली समेत 3 मासूम ॿारड़ा आहिनि जेके उरड़ी जी वबा में मुब्तला आहिनि। हिननि ॿारड़नि जी उमिरि जेका आहे मासूमनि जी आहे 2 सालनि खां वठी 4 सालनि जी ऐं ही ॿारड़ा उरड़ी में मुब्तला आहिनि, जंहिंमें सेहत खाते जी का बि टीम हिन मुतासिर ॻोठनि में हिन महिल ताईं न पहुती आहे। ही इलाइक़े वासी जेका आहे PPH हमान शरीफ़ ईंदा आहिनि, पर हिते हिननि खे दवाउनि जी का बि सहूलियत ऐं चकास लाइ को बि डॉक्टर मौजूदु न आहे जेके हिननि खे वापसि उमारे छॾींदा आहिनि। हिननि आला इंतिज़ामिया DC शिकारपुर खां घुर कई आहे त फुल फोर इलाइक़नि में जेका आहे उरड़ी जी वबा जे बचाव लाइ टिका लॻाया वञनि ऐं जेके टीमूं आहिनि उहे जोड़ियूं मोकिलियूं वञनि ऐं हिते जेके ॿारड़ा आहिनि ॾींहों ॾींहुं उरड़ी जी वबा में मुब्तला आहिनि ऐं ॾींहों ॾींहुं उन्हनि में इज़ाफ़ो थींदो अचे थो। यादि रहे त हिते जेके उरड़ी में 21 खां मथे ॿारड़ा जेके पंहिंजी हयाती विञाए वेठा आहिनि। जी शहरबानो। इसरार चांडियो, अपडेट्स लाइ महिरबानी।